महंगाई मारे विधो। आबादगार अगवान सरापा एहतजाज। आबादगार अगवान अरसला खान सीलरो जो तालके जे आबादगारन सां गॾु ज़राअत सां लाॻापियल मसइलनि सारियुनि ते कटौती, नामुनासिब अघ, DAP भाण जे अघनि में वाध जे ख़िलाफ़ एहतजाज ऐं प्रेस कॉन्फ्रेंस। DAP भाण जेको चंद साल पहिरियां 3400 हुयो, हाणे 7000 ते पहुतो आहे। वफ़ाक़ी हुकूमत तोड़े सिंध हुकूमत आबादगारनि ऐं ज़राअत सां लाॻापियल मसइलनि खे संजीदगीअ सां कोन ॾिसी रही आहे। आबादगार तबिको वॾे परेशानीअ खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हुकूमत खां आबादगारनि जा मसइला तरजीही बुनियादनि ते हल करण जो मुतालबो। असां सां मुसलसिल जेको आहे सो हुकूमत सिंध हुजे या मर्कज़ी हुकूमत हुजे बुलंद कंदी थी अचे। हिन वक़्तु तेल महांगो छा थियो आहे, DAP 70,000 रुपया गोरी थी वई आहे, यूरिया 2000 ते पहुतो आहे। ऐं जॾहिं असां कणिक जी पोखी कंदासीं त इहा 7,000 वारी 8-9,000 में असांखे मिलंदी, ऐं जेकी असांखे यूरिया 2000 हाणे इहा 2500 में मिलंदी। हुकूमत सिंध हुजे या मर्कज़ जी हुकूमत हुजे, प्राइस कंट्रोल त उन्हनि वटि आहे कोन। जेके बि भाण जा हिते डीलर आहिनि, ज़ख़ीरा अंदोज़ आहिनि, उहे असांजी मनमानी कनि था। ऐं अॻ में जेके बि हुकूमतूं रही वियूं उन्हनि भाण ते सब्सिडी ॾिनी। हिन वक़्तु भाण ते काई बि सब्सिडी न आहे। ऐं असांजे हिते जेकी साड़ियुनि जो अघु बि हिन वक़्तु नामुनासिब अघु आहे। 2000 रुपए ते मण चांवर थो हले, हिननि खे 300 रुपया घटि 1700 रुपए ते असां आबादगारनि खां साड़ी ख़रीद करणी आहे, जेकी नथी कई वञे। कटौती भी उनमें असां कई थी वञे। ऐं जेकी कमीशन आहे उनमें जेके लख रुपए ते 600 रुपया कमीशन आहे, उहा बि असां आबादगारनि खां वरिती थी वञे। ऐं असां आबादगार राइस मिलरनि खे चऊं था, बाबा तव्हां टैक्स पेयर आहियो, तव्हां असांखे चेक ॾियो, असां तव्हांजे अकाउंट मां वञी मटायूं था। उहो बि उहो नथा कनि। असां खां 600 रुपया लख रुपए ते जेको आहे सो टैक्स बि कटनि था। ऐं जेको आहे सो कटौती बि असां 2 सालनि खां वठी मुसलसिल एहतिजाज कंदा था अचूं, उहा साॻियो ई मण ते 2 किलो कटौती बि कनि था। हिन वक़्तु असांजी जेको आहे सो साड़ियूं जीअं लथियूं आहिनि त किथे 1000 रुपया, किथे 1100 रुपया, किथे 1150 रुपया रेट हले थो। उन खां अलावा भाण जेको आहे सो उहो तमामु महांगो थी वियो आहे। कणिक वञी 1800 खां 2000 ते गुज़िरियल साल ख़रीद कई वई हुई असां आबादगारनि खां। हिन वारे जेकॾहिं उहो असां 7-8 हज़ार जी